वेलकम बैक नाज़रीन। ख़बरनी अपडेट जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदा हलूं। लालकाणे वेझो पुरसरार नमूने गुम थी वियल नौजवान जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ नूर मोहम्मद कोरकाणी वासी पुरसरार नमूने गुम थी वियल 16 वरियनि जे राश जी बाज़ियाबी लाइ प्रेस क्लब लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते गुम थी वियल नौजवान जे वारसनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त राशिद ॻोठ खां लालकाणे शहर कम सांघे वियो त पुरसरार नमूने गुम थी वियो आहे। हुननि चयो त इतला ॾियण बावजूद पुलिस नौजवान जी ॻोल्हा में का बि मदद नाहे करे रही। वारसनि DIG ऐं SSP खे अपील कंदे चयो आहे त भाउ जी ॻोल्हा में मदद करे इंसाफ़ कयो वञे। खैड़ा में अणॼातल हथियाबंद 22 वरियनि जी औरत खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। मुख़बी औरत जे सोहरे ॿुधायो त मुख़बी किरण कटपर पंहिंजे सस सां गॾु दवा वठण वई, जिते कार में सवार 2 अणॼातल जवाबदारनि खेसि ज़बरदस्ती अगवा कयो आहे। मोहम्मद सुमर कटपर ॿुधायो त शक जे बुनियाद ते ॻोठ पकी खोही जे रहवासी बादशाह कल्होड़े ख़िलाफ़ खवड़ा थाणे ते NC पिणु दाख़िल कराए वरिती आहे। राब्तो करण ते SHO खवड़ा ॿुधायो त इतला मूजिब औरत पंहिंजी मर्ज़ीअ सां वई आहे, जंहिं बाबति वधीक जांच कई पई वञे। टंडो मस्ती लॻ नौजवान 3 ॾींहं गुज़रण बावजूद घर न पहुतो। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कंदे खेसि बाज़ियाब कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। वॾा महेसर वारे इलाइक़े में नौजवान ठाकुर माड़ेचो 3 ॾींहं अॻु गुम घरां निकितो आहे, जेको अञा ताईं घर वापसि न पहुतो आहे। वारसनि ॿुधायो त नौजवान 3 ॾींहं अॻु दुकान ते वञण जो चई वियो, जेको वापसि न मोटियो आहे, जंहिंजी घणी ॻोल्हा बाद मायूसी जो शिकार थी विया आहियूं। वारसनि चयो त हू तमामु ग़रीब आहिनि ऐं संदुनि कंहिंसां बि का दुश्मनी नाहे। हुननि IG सिंध समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त पुरसरार तौर गुम थियल संदुनि नीगर जी बाज़ियाबी लाइ संजीदा क़दम खणी पैदा थियल बेचैनी ख़तमु कई वञे। कराची शहर खे पाणी सप्लाई कंदड़ वाटर बोर्ड जी ॿाहिरि जे कतर वारी लाइन धमाकनि सां फाटी पई आहे, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ इलाक़नि ॾांहुं पाणी जी फ़राहमी मुअत्तल थी वई आहे। बिजली जी ब्रेकडाउन सबबि पाणी जी लाइन फाटण करे हज़ारें गैलन पीअण जो पाणी ज़ाया थी चुको आहे। दबाव वधीक हुअण करे पाणी दाबेची कॉलोनी ऐं भरपासे जे ॻोठनि में काहे पियो, जंहिं सबबि रहवासियुनि खे सख़्तु ॾुखियायूं पेश आयूं। वाटर बोर्ड ज़रियनि मूजिबि लाइन फाटण सबबि 3 पंप बंदि पियल आहिनि, जॾहिं त पाणीअ जे मुकमल निकालीअ बाद मरमती कमु शुरू कयो वेंदो। सिंध में पाणी जी खोट बरक़रार आहे। गुड्डू बैराज में 79.4, सखर बैराज में 46.25, जॾहिं त कोटड़ी बैराज में 65.6% पाणी जी खोट रिकॉर्ड कई वई आहे। सिंध में पाणी खोट सबबि जाम शोरो कंबर गढ़ी खैरू ऐं बहराम समेत मुख़्तलिफ़ शहरनि में आबादगारनि ऐं शहरनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। जाम शोरे में पाणी जी खोट ख़िलाफ़ यूथ अलायंस जे सॾ ते रैली कढी टाउन ऑफिस ॾों धरणो हणी एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते साजिद शाह ऐं ॿिनि इल्ज़ाम हणंदे चयो त टाउन एडमिनिस्ट्रेटर असगर भुंड जे नाअहली सबबि पाणी जी खोट पैदा थी आहे। हुननि चयो त पाणी जी खोट सबबि रहवासी सख़्तु परेशान थी विया आहिनि, जंहिं बाबति को बि तहरुक नथो वरितो वञे। हुननि आबपाशी खाते जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ॼाणायल एडमिनिस्ट्रेटर खे हटाए पाणी जी बहालीअ खे यकीनी बणायो वञे। कंबर में वारह ऐं राइस कैनाल में पाणी खोट ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। मोहसिन काज़ी, मुर्तज़ा लाशारी, रमज़ान मक्सी, दीदार मक्सी ऐं ॿियनि जी अॻवानी में हाकिम शाह पुल वटि रोड ब्लॉक करे धरणो हंयो वियो। मुज़ाहिरीन जी धरणे सबबि कंबर, शहदाद कोट समेत सिंध बलोचिस्तान खां ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। मुज़ाहिरीन चयो त महांगाई सबबि जीअण मुश्किल थी वियो आहे। असांजो समूरो कारून वहिंवार ज़राअत ते आहे। हुननि चेतावनी ॾींदे चयो त पाणी न ॾिनो वियो त रोड खे ब्लॉक करे धरणो जारी रखियो वेंदो। गढ़ी खैरू में बेगारी कैनाल में पाणी न पहुचण ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सिंध बलोचिस्तान दग ते धरणो हंयो वियो आहे। आबादगारनि आबिद जमाली ऐं ॿियनि ॿुधायो त कैनाल में पाणी खोट सबबि किरोड़ें रुपयनि जे नुक़सान जो ख़दशो आहे, जॾहिं त चौपायो माल बि
उञ मरी रहियो आहे। हुननि चयो त हर साल बेगारी कैनाल जे पुछड़ीअ वारनि आबादगारनि खे पाणी न ॾेई साण ज़ुल्म कयो वेंदो आहे। आबादगारनि चयो त पाणी खोट सबबि फसल सड़ी रहिया आहिनि, जंहिं सबबि हू मुआशी बदहालीअ जो शिकार बणिजी विया आहिनि। हुननि आबपाशी खाते जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त पुछड़ीअ वारनि आबादगारनि खे पाणी ॾेई पेश आयल परेशानियुनि खां आजो कयो वञे। भारत पारां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखाना बयाननि ख़िलाफ़ गंबट ऐं टंडो गुलाम हैदर समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा कया विया आहिनि। गंबट में शहरियुनि ऐं रिटायर्ड फ़ौजी अमलदारनि पारां भारतीय बयाननि ख़िलाफ़ ग़रीबाबाद खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। उन मौक़े ते मुमताज़ अली खोड़ो ऐं ॿियनि चयो त भारत पारां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी वारे बयान जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हुननि चयो त भारत जे बीजेपी पार्टीअ जी औरत पारां ॾिनल गुस्ताखाना बयान सबबि पाकिस्तान समेत सॼी दुनिया जे मुसलमाननि जी दिलि आज़ारी थी आहे। अॻवाननि गॾियल क़ौमुनि जे नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त भारत पारां ॾिनल फ़साद पखेड़ींदड़ अहिड़े बयान जो नोटिस वठी बीजेपी औरत ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। टंडो गुलाम हैदर जे JUIL अहले सुन्नत तहरीक लबैक ऐं ॿियनि मज़हबी जमातुनि पारां गुस्ताखीअ वारे अहिड़े बयान ख़िलाफ़ एहतजाज करे धारणो हयो वियो आहे। उन मौक़े ते हाफ़िज़ बिलाल ऐं ॿियनि चयो त भारत पारां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखीअ वारे बयान खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हुननि चयो त भारत पारां अहिड़ो बयान दुनिया जो अमन तबाह करण जी साज़िश आहे, जंहिंजी हू सख़्त मज़म्मत कनि था। हुननि गॾियल क़ौमुनि जे ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त भारत जे अहिड़े रवैये जो फौरी तौर नोटिस वरितो वञे। उमरकोट में मेन रोड जो रहियल कम न थियण ख़िलाफ़ रोड एक्शन कमेटी जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अकबर पल्ले, हाजी सांध, कामरेड मेहार बंगलाणी ऐं गुल हसन पल्ले जी अॻुवाणी में मीरपुर ख़ास खां उमरकोट ईंदड़ रोड जो रहियल कम शुरू न थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रोड जो रहियल कम मुकमल न थियण सबबि मुसाफ़िर सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। मुज़ाहिरीन जो चवणो आहे त बासर ऐं करप्ट ठेकेदार रोड जो कमु अध में छॾे भॼी वियो आहे, जंहिं सबबि मुसाफ़िर मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त रोड ते विछायल पथर उखड़ी विया आहिनि, जंहिं सबबि हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि, पर इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कंदे चयो त रोड जो रहियल फौरन कमु मुकमल कराए वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। ठट्टे में वज़ीफ़ो न मिलण ख़िलाफ़ शहीद बेनज़ीर भुट्टो यूथ डेवलपमेंट प्रोग्राम जे शागिर्दनि जो सिविल अस्पताल मकली आॾो एहतजाज जो मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। उन मौक़े ते सुहेल ज़ंगी जो ऐं ॿियनि ॿुधायो त खेनि गुज़िरियल 2 सालनि खां को बि वज़ीफ़ो न मिलियो आहे, न ई इम्तिहाननि जो नतीजो निकितो आहे। हुननि चयो त कोरोना दौरान ड्यूटी वरिती वई, जंहिंजो मुआवज़ो बि न ॾिनो वियो आहे। हुननि सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो आहे त असांजो इंसाफ़ करे वज़ीफ़ो ऐं असल दस्तावेज़ वापसि ॾिना वञनि। खैरपुर जी शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन पारां मुतालबनि जी मञता लाइ 5वें ॾींहुं बि ऑफिसनि जी तालाबंदी करे कमु छॾ हड़ताल कई वई। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया मुसलसल एहतजाज करण बावजूदि जाइज़ मसइला हल न पई करे। अॻवाननि चयो त मसइला हल न थियण सबबि मुलाज़िमनि में सख़्त मायूसी ऐं बेचैनी पखिड़ियल आहे। मुज़ाहिरीन चेताव ॾींदे चयो आहे त जेसीं ताईं समूरा जाइज़ मसइला हल न कया वेंदा, तेसीं ताईं ऑफिसनि जी तालाबंदी ऐं एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। लाड़काणे में मेहनतकश लेबर यूनियन जे सॾ ते मुलाज़िमनि पारां 2 सीनियर मुलाज़िमनि खे कराची में रुलियो करण ख़िलाफ़ 5 ॾींहुं बि ऑफिसनि जी तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रसूल बख्श शाहाणी, चेयरमैन मुनवर अली सांढाणो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में असिस्टेंट आरिफ अली शेख ऐं सीनियर क्लर्क सदर
सदरुद्दीन भट्टी के कराची रिलीव करण वारे अमल के खिलाफ 5 ॾींहं बि ऑफिस की तालाबंदी करे मुख गेट आॾो धरणो हयो वियो। उन मौके ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त रोज़ानो सख़्त गर्मीअ में एहतजाज करे धरणो हणी एहतजाज रिकॉर्ड पिया करायूं, पर मुसलसल म्युनिसिपल इंतज़ामिया जे कन लाटार सम्झ खां ॿाहिरि आहे। हुननि मुतालबो कंदे चयो त फौरी तौर ते काउंसिल असिस्टेंट आरिफ अली शेख ऐं सीनियर क्लर्क सदरुद्दीन भट्टीअ खे वापसि कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जे दायरे खे वधायो वेंदो। ज़िले कंबर शहदादकोट में आरो प्लान जे मुलाज़िमनि जूं 6 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। आरो प्लान जे मुलाज़िमनि पारां 6 महीननि जूं पघारूं न मिलण ख़िलाफ़ पब्लिक हेल्थ ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते मुलाज़िमनि जहांगीर भुट्टो, सिकंदर ब्रोही, तारिक हुसैन गोपांग ऐं ॿियनि चयो त आरो प्लांट जे 54 मुलाज़िमनि जूं गुज़िरियल 6 महीननि खां पघारूं बंदि करे ज़ुल्म कयो वियो आहे। हुननि चयो त पघारूं न मिलण सबबि मुलाज़िमनि जे घरनि में फाका कशीअ वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। मुज़ाहिरीन आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त 6 महीननि जो रहियल पघारूं जारी करे मुलाज़िमनि में पकड़ियल बेचैनी खे ख़त्म कयो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मीरो खान में बिजली जी हथरादू खोट खिलाफ़ शहरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो आहे। शहर जे सियासी समाजी अॻवाननि शहरनि ऐं दुकानदारनि भुट्टो पेट्रोल पंप खां टैक्सी स्टैंड ताईं पैदल रैली कढी, जंहिं दौरान सेप्को अमलदारनि खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन चयो त बिजलीअ जा बिल फाइण बावजूदि सख़्ती गर्मियुनि में 6 खां 8 कलाकनि ताईं हथरादू लोड शेडिंग कई पई वञे। हुननि चयो त लोड शेडिंग सबबि रहवासियुनि जी ज़िंदगी अज़ाब बणिजी वई आहे, जॾहिं त वापारी सरगर्मियूं बि सख़्त मुतासिर थी रहियूं आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त इलाइक़े मां लोड शेडिंग जो आज़ार ख़त्म करे रहवासियुनि खे सुख जो साह खणणु ॾिनो वञे। मशाख भरिसां ज़रई ज़मीन ते पुलिस थाणे जी अॾावत ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ॻोठ लाखाट वासियुनि शौक़त जतोई ऐं ॿियनि ॿुधायो त हुकूमत पारां संदनि ज़मीन ते अॾावती कमु कयो पियो वञे, जॾहिं त खेनि को बि मुआवज़ो नाहे ॾिनो वियो। ॻोठाणनि इल्ज़ाम हयो त मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री संदनि ज़मीन ते कब्ज़ो करे साणनि मुबैना ॾाढाई करे रही आहे। हुननि वॾे वज़ीर समेत रेवेन्यू जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़िए बाबति नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। एटमी हथियारनि ते रिसर्च कंदड़ आलमी इदारे ख़बरदार कयो आहे त दुनिया में ईंदड़ कुझु ॾहाकनि में एटमी प्रोग्राम में ख़तरनाक वाध जो इम्कान आहे। स्टॉकहोम इंटरनेशनल पीस रिसर्च इंस्टीट्यूट SPRI पारां जारी कयल रिपोर्ट में चयो वियो आहे त सर्द जंग जे ख़ात्मे खां पोइ पहिरियों भेरो ईंदड़ कुझु सालनि अंदरि दुनिया में एटमी हथियारनि में वाध जो इम्कान आहे। यूक्रेन में रूस जी जंग सबबि एटमी हथियारनि जो ख़तरो वधी वियो आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त ईंदड़ ॾहाके में एटमी हथियारनि में वाध थी सघे थी। 2022 जी शुरूआति ताईं 9 एटमी ताक़तुनि वटि 12,705 एटमी हथियार हुआ, जॾहिं त 198 ईस्वी में 70,000 खां वधीक तइदाद हुयो। आलमी रिपोर्ट में चयो वियो आहे त जेकॾहिं ख़िते जे अंदरि तकरारी मुल्कनि में छिकताण ख़त्म न थी त इहो ख़तरो एटमी हथियारनि जी डोड़ ताईं वधी सघे थो। रिपोर्ट में चयो वियो आहे त अमेरिका ऐं रूस सर्द जंग जे ख़ात्मे खां वठी पंहिंजे एटमी हथियारनि में आहिस्ते आहिस्ते घटिताई कई आहे, पर यूक्रेन सां इख़्तिलाफ़नि बाद रूस हिकु भेरो ॿीहर जोहरी प्रोग्राम जी वाध में दिलचस्पी ॾेखारे रहियो आहे। SPR जी रिपोर्ट मूजिबि 2022 जी शुरूआति ताईं रूस 5,977 एटमी हथियारनि सां पहिरें नंबर ते आहे। अमेरिका 5,428 एटमी हथियारनि सां ॿिए नंबर ते आहे, जॾहिं त चीन 350 एटमी हथियारनि सां 3 नंबर, फ्रांस 290 एटमी हथियारनि सां 4 नंबर ते आहे। भारतीय गायणी शबदीप सिंह सिद्धू आरिफ साधू मूसावाला जे कातिल खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। भारतीय मीडिया पारां दावा कई वई आहे त पौनी पुलिस पंजाब गायणो सिद्धू मूसावाला जे क़त्ल केस में जाबदार संतोष यादव खे गिरफ़्तार कयो। पुलिस मूजिबि संतोष यादव लॉरेंस
बनशोई गैंग जो मेंबर आहे, जंहिंखे 2021 में क़त्ल में गिरफ़्तार कयो वियो हुयो। भारतीय मीडिया मूजिबि पोनी पुलिस केस जे बारे में वधीक जांच शुरू करे ॾिनी।